विषया न्यूज़ हैदराबाद का कुछ फ़ासिले ते ॻोठ रमज़ान उन्हड़ में घरेलू तकरार सबब उन्हड़ बिरादर जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो फायरिंग जे नतीजे में हिकु ॼणो फ़ौत थी वियो। फायरिंग कंदड़ धुर फरार थियण में कामयाब, पुलिस इलाज तालका अस्पताल न्यूज़ हैदराबाद खणी आई। इन सिलसिले में न्यूज़ हैदराबाद जी DSP सैयद वाहिद अली शाह ऐं SHO वली मोहम्मद चांग राब्ते ते ॿुधायो त न्यूज़ हैदराबाद खां 14 किलोमीटर जे फ़ासिले ते ॻोठ रमज़ान उन्हड़ में उन्हड़ बिरादर जी ॿिनि धुरियुनि में काफ़ी वक़्त खां हलंदड़ घरेलू तकरार सबब झेड़ो थी पियो, जंहिंमें रमज़ान उन्हड़ ऐं उनजे पुटु ख़ादिम हुसैन उन्हड़ जेके मोटरसाइकिल ते सवार हुआ रिपीटर सां फायरिंग करे ॿी धुर जे गुलशेर पुटु दिलदार उन्हड़ उमिरि 20 साल खे थॾे ते मारे छॾियो ऐं फरार थियण में कामयाब थी विया। SHO वधीक ॿुधायो त हिन वक़्तु लाश तालका अस्पताल न्यूज़ हैदराबाद पहुचायो वियो आहे, जिते राति देर सां पोस्टमार्टम बाद लाश वाटसन हवाले कयो वेंदो। होॾां फायरिंग में क़तल थियल इलाक़े में ख़ौफ़ वारी सूरतहाल छायल आहे ऐं वाक़े जी अञा ताईं FIR दाख़िल न थी सघी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।